मौत। इंस्पेक्टर, ये छोरी के अब तो कही है ना। जिब्रान, तुझे इंस्पेक्टर के तुम तो सख्त रसीद कयो है। हाँ तमाम जल्द तुझो वारो है। तू कह रही तुझो मौत। मौत? जिब्रान मौत आए तू वरी कहिड़े बाग जी मूरी पैदा कई जो जिब्रान लाइ मौत आहीं। जिब्रान तू पहाड़ आहे जैसा जेको टकराईंदो या त चरियो थी वेंदो या त खत्म थी वेंदो। हिनखे तो तेज बुखार आहे। छा थियो असलम के? असलम खे तेज बुखार आहे। अस्पताल तो माने के खणी तो वञा पर खतरो वधी वियो आहे। पंहिंजा दुश्मन हिन इलाके में पहुची चुका आहिनि। असां हिनजो इलाज कराइण तमामु ज़रूरी आहे। त पोइ ठीकु आहे इकबाल, मां असलम खे खणी थो वञा। तूं किरण ऐं घर जो ख्यालु कजांइ ऐं दर बि न खोलिजांइ। जेकॾहिं ओपरो माण्हू अचे त पोइ बि दर न खोलिजो। तू असलम खे डॉक्टर ॾे खणी वञ, बाक़ी अल्लाह ख़ैर कंदो। त पोइ ठीकु आहे, तव्हां अंदरि खड़ो रही छॾिजो। मूंखे निकिरणु घुरिजे छो त मुंहिंजो भाउ ॾे पियो आहे। निकिरणु घुरिजे मूंखे वक़्तु। इन जो मतलब इहो वञा हिन धरतीअ ते आहे। जेकॾहिं इहो सच आहे हिकु दफ़ो वरी इनखे मौत ॾियणी पवंदी। अचो
हेलो सलीम, तुझो भा मुझे कब्जे में आए। जेकॾहिं तूं पंहिंजे भाउ जी सलामती चाहे तो किरण मुझे हवाले कर, न त भाउ जो लाश मिलंदी। अरे ओ कमीना, जेकॾहिं मुंहिंजे भाउ खे कुझु थियो न, तोखे बि ज़िंदा कोन छॾींदुसि। कुत्ते जी मौत पुछड़ो करे मारींदुसि। गुड बाय। सलीम, छा तूं सोची? असल में मुंहिंजी ज़िंदगी जो सवाल आहे। अथा तोखे जेको फ़ैसिलो करणो आहे न, उहो जल्दी करे वठ। मुंहिंजे फ़ैसिले में का बि तब्दीली न ईंदी। मां किरण खे उन्हनि ज़ालिमनि जे हवाले हरगिज़ न कंदुसि। मां पंहिंजे भाउ खे बचाइण लाइ कंहिं मज़लूम औरत खे मौत जे मुंहं में नथो ॾेई सघां। किरण जो त सहारो बि मां आहियां। उन जी ज़िंदगी बचाइण मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। तव्हांजे ऐं गुंडनि जी दुश्मनी जे विच में वीचारे असल मुंहिंजो करोड़ो आहे। ऐं जेकॾहिं गुल ख़ान उन ते रहम न खाधो ऐं उनखे मारे छॾियो त पोइ छा थींदो? न सलीम न, तूं मूंखे भले उन्हनि जे हवाले कर। तूं पंहिंजो भाउ बचाए, मुंहिंजो ख़ैरु आहे। ना किरण ना, भले कुछ भी थी पए, पर मैं तोखे उन ज़ालिमनि जे हवाले हरगिज़ न कंदुसि। हेलो मिस्टर गुल खान, कहिड़ा हाल आहिनि? ओके, ठीक ठाक। तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? गुल खान, ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं तूं सलीम जे दिलि में सुराख न कंदे, तेसिताईं इहा छोरी आसानी सां हासिल कोन थींदी। सलीम जे दिलि में सुराख करण लाइ उन जे भाउ खे मारणु तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं तूं सलीम जे भाउ खे मारींदे त सलीम भॼी भोरा भोरा थी वेंदो। पोइ सलीम जे भाउ खे मारे छॾ, छोरी पंहिंजो पाण हथनि में अची वेंदी। इहो कमु सलीम जे भाउ खे मारण खां सवाइ बि थी सघे थो। पर गुलखान वक़्तु साबित करे छॾियो आहे त सलीम तोखां वधीक ताक़तवर आहे। अदा, इहो कमु करणु गुल खान जे वस जी ॻाल्हि न आहे। अदा, अदो सही थो चए। हाणे गुल खान ख़तम थी वियो आहे। अदा, लॻे थो त गुल खान हाणे इन्हनि कमनि मां रिटायर थी चुको आहे। हाणे इहो कमु असांखे पाण खे करणो पवंदो। हा दा, अॻे पोइ असांखे ईअं ई करणो पवंदो। जिब्रान, पंहिंजे भाउनि खे रोक। बस बस, मुंहिंजा भाइर सच त चवनि था। जेकॾहिं तूं सलीम जे पेरनि हेठां ज़मीन कढणु थो चाहीं, तुन जे भाउ खे क़त्ल करे उन जो लाश उन ॾे तोहफ़ो करे मोकिल। जेकॾहिं तूं इहो बि नथो करे सघीं त पोइ उहो कमु कर जेके बुज़दिल ऐं नाकाम माण्हू कंदा आहिनि। माना पंहिंजो पाण खे गोली हणी मारे छॾ। ये तो छा कयो आहे? बेगुनाह माज़ूम खे मारे तूं छा थो साबित करणु चाहीं त तूं बहादुर आहीं? ना गुलखान, ना, तूं बहादुर न आहीं, तूं बुज़दिल आहीं। तूं इंसानियत जे नाले ते हिकु अदमा दाग़ आहीं, दाग़। अदा, तव्हांखे पघर एॾो छो आहे? तूं चुप करे वेह। छा लाइ थो पुछे पियो? अदा साईं, तव्हांखे एॾो परेशान ॾिसी मुंहिंजी दिलि चयो त छा मूंखां का ग़लती थी वई आहे? अलाए छो तव्हां मूंखे सुठा इंसान था लॻो। अरे बस कर तूं हाणे। अहिड़ियूं ॻाल्हियूं असां छो थो करे? छा कंहिं इंसान सां मोहबत करण का ग़लति ॻाल्हि आहे? घणो तूं छो थो ॻाल्हाए मूंसां? ना ना ना, मां सुठो इंसान न आहियां। मां हिकु कातिल आहियां, खूनी आहियां।
मां किन्नो आहियां, तमाम किन्नो। तूं ग़लति थो चएं, तूं सुठो इंसान आहीं। अदे सलीम सां गुंडनि फायरिंग कयो, तूं उतां मूंखे बचाए खणी आहीं। तूं त सुठो इंसान आहीं न। न मां सुठो इंसान न आहियां, मां बुरो आहियां, बुरो। मां ज़ालिम आहियां, वॾो ज़ालिम। असलम, तूं अॻ में असां खां बची वए, तोखे असां माज़ूर सम्झी छॾे ॾिनो हो, पर हाणे तुंहिंजो मरण लाज़मी थी वियो आहे, छो त तूं असांजी अख जो कंडो बणिजी वियो आहीं। कंडो। इहो न करे त तुंहिंजे भाउ खे कमज़ोर करण लाइ तुंहिंजो मरण ज़रूरी आहे। खुदा जे वास्ते तव्हां मूंखे भली मारे छॾियो, पर मुंहिंजे भाउ ऐं किरण खे माफ़ कयो। तुंहिंजे भाउ खे असां पहिरियां मारे छॾियोसीं, उहो अलाए कीअं बची वियो, पर तूं अॼु ज़रूर मरंदे, ज़रूर। छो त तुंहिंजो मरण हाणे मुक़दर बणिजी वियो आहे ऐं तुंहिंजे मुक़दर जी लकीर असीं कढी छॾी आहे। तुंहिंजो ई मरण जो हिकिड़ो निकिरी चुको आहे। तुंहिंजे मरण लाइ हाणे इज़राइल न ईंदो, असां पाण अची चुका आहियूं। अॼु तोखे मरणो पवंदो। हाणे न तूं बचंदे ऐं न तुंहिंजो भाउ बचंदो। असां तोखे मारे तुंहिंजो लाश तुंहिंजे भाउ ॾांहुं तोहफ़ो करे मोकिलींदासीं। तोहफ़ो। जिब्रान। हाँ गुल खान, हुकुम कर। तू मुझे अॾे ते आयो है छा? हाँ आयो त हुयसि। असलम किथे आहे? असलम जो लाश पंहिंजे भाउ वटि पहुची वियो हूंदो गुल खान। इहो तूं छा कयो? जंहिं कम में तो वक़्तु ज़ाया करे छॾियो, उहो कम मूं सेकंडनि में करे छॾियो गुल खान। हाणे तूं वरितल रक़म वापस कर। मूं सलीम जे पेरनि हेठां ज़मीन कढी छॾी आहे, उन जे भाउ जो लाश ॾेई। हाणे इन छोरीअ खे हासिल करण को मसलो ई नाहे, ठीकु आहे?
मुझे भा मुझसे गला सही ना मुझे भा असलम मुझे भा मुझसे गला सही मुझे सारो केरा है मुझे भा तो खजवाते इन दुनिया में मुझे केरा है मुझे भा तू ही तो मुझे आखिरी साथी बचो है इस दुनिया में जो केरा है मुझे भा मुझे प्यारा भा मुझे भा मुझे प्यारा भा जो केरा है मुझे भा तू ही तो बच्चो है या सब पाले मुके छड़े पापा भी छड़ी वाले हो अम्मा भी छड़ी वाली हुई तू तो बच्चो है सर मुझे भा तू भी अज मुके दुनिया में अकेलो कहीं तो नहीं मुझे भा मुझे अबा दाऊदुलो तो पान गालियों कोई मुझे भा हाँ तू मुझे आता पान गालियों कोई मुझे आता मुझे केर गला में आने आता तू ही तो है मुझे भा हाँ मुझे प्यारा भा अरे सलीमा मां तो तोखे चयोसि न तो ये ज़ालिम कुछ भी करे सघनि था पर तूं तो मुझे हिक भी न ॿुधी तूं मुंहिंजी नेठनि ज़ालिमनि तोखे ही लाश उमारे छॾियो मारे छड़ियो ज़ालिमन मुझे भा खे शिकस्त ॾियण जे लाइ पर मां हरगिज़ किरण खे उन्हनि जे हवाले न कंदुसि मुझा भा मुझो सिर्फ तो एतिरो ई साथ है मुझे माफ़ कर छॾिया मुझा भा मां तो साथ न निभाए सघियसि मुझे माफ़ कर छॾिया मुझा माफ़ कर छॾिया तू गलत तो चाहे तू सुठो इंसान है
जुर्म कमु उन्हनि ज़ालिमनि मुंहिंजे माज़ूर भाउ खे मारे मुंहिंजे अंदर में बाहि ॿारी आहे। उहा बाहि हाणे तॾहिं विसमंदी जॾहिं हिकु हिकु दुश्मन खे कुते जी मौत मारींदुसि, कुते जी मौत। सलीम एक लाश दफनाया वहीं ॿियो लाश दफनाइण जी तयारी कर। छो त तुंहिंजो दोस्त इकबाल असांजे कब्ज़े में आहे। जेकॾहिं उनजी ज़िंदगी चाहींदो जे पुराणे बंगले जे क्रम समेत पहुची वञ। जेकॾहिं का बि होशियारी कई पंहिंजे दोस्त जो ज़िम्मेवार तूं हूंदे। सलीम एक लाश दफनाया वहीं ॿियो लाश दफनाइण जी तयारी कर। छो त तुंहिंजो दोस्त इकबाल असांजे कब्ज़े में आहे। जेकॾहिं उनजी ज़िंदगी चाहींदो जे पुराणे बंगले जे क्रम समेत पहुची वञ। जेकॾहिं का बि होशियारी कई पंहिंजे दोस्त जो ज़िम्मेवार तूं हूंदे। अज तुझी जिंदगी जो आखिर में आए। तू घबराए न, असां तोखे कुझु कोन कंदासीं। किरण सलीम खे फासाइण लाइ तोखे यार तौर इस्तेमाल कयो आहे। यार तौर जेकॾहिं हुननि जी मोहबत आहे न तोसां तोखे छॾाइण लाइ ज़रूर ईंदा। असां पंहिंजे भाउ जी ख्वाहिश पूरी करण लाइ कुझु बि करे सघूं था। तो हिन मासूम मुंहिंजे पोयां छो पहुची वियो आहीं? मान मुझो भाउ अजमल इन चोरी पुठियां चरियो थी पियो आहे। इहा छोरी मुंहिंजी हाणे ज़िद आहे। इहा छोरी किरण मुंहिंजे भाउ अजमल जी ख्वाहिश आहे। चरियो थी पियो आहे। चरियो लॻे थो त सलीम अची वियो आहे। जेकॾहिं तो का चालाकी करण जी कई गोली सीने में हूंदई। जगह संभालियो। किरण किरण तू छो आई आहीं? मां इन करे आई आहियां तो मुंहिंजे हिसे जी सज़ा तोखे छो मिले?
छो न सॼी ज़िंदगी जानवर थी रहे पर इंसान थियण में हिकु मिंट बि न लॻंदो आहे। माज़ूर असलम जी मौत इंसान बणाए छॾियो आहे। अल जिब्रान जे हिसाब किताब जो ॾींहुं आहे। इहो त ठीकु आहे पर ही ज़ालिम अदा इक़बाल खे मारे छॾींदा। अॼु मरण जो ॾींहुं जिब्रान जो आहे पर पहिरियां तोखे हितां किरन कढी हलंदा। बल्कि जिब्रान वारन मारियो आहे। अच्छी आना मुझे जलाल में मुझे करे मुंह को जलाए क्या बिछायो अजे मुंह इतने अच्छी वही प्रोफेशनल प्रोफेशनल किलर अजे जिब्रान के कब्जे में आयो माने जेकॾहिं इन चोरी जी जिंदगी चाहिए तो ओए इन ताकतवर इन ताकतवर से मुकाबला कर मुख्य खबर पोए तब तहां की मां ताकतवर केड़ा हेलो जेकॾहिं बुलबुल जी ज़िंदगी चाही थो त पोइ ज़ोर आज़माई कयो जेको तव्हां ॿिन्ही मां फटे वेंदो उन लाइ इनाम आहे उथो न त
जॾहिं ताईं तव्हांजे सिलसिले में साह आहे या तव्हां मरी वञो या किरण मरी वञो हिकड़ी गोली से मारे सघां थो पर न तू मुझे बाबा ऐं अम्मा सब घर भारतन जो कातिल आहीं कातिल
हाँ यार तुझे भा असलम के बचाए न सकी मां यार तो माफी तो सुनी